जी कंहिं बि ॻाल्हि खे अहमियत नथी ॾिनी वञे। मूंखे त ईअं लॻंदो आहे जीअं मां धारी आहियां। वॾेरी सोरठ मुंहिंजी पग में वासीन वेड़ियो आहे। इज़त शान शौकत ते वॾी गार ॾिनी आहे। ऐं तव्हां हला करे जेको संदसि ॻोठ वञी हमलो कयो, उनजी लोही खे कारो कयो, इहो उन्हीअ जो जवाबु आहे। तव्हां वॾेरी सोरठ सां रूबरू मिलियो छा चई? वेस बाबा घणो कुझु थियो आहे, घणो कुझु असली बयान नथा करे सघूं। तव्हांजा इहे ॻह रस्ते जे रोलू कुतीअ खे पाराए तव्हां ॾांहुं मोकिलियो अथनि। सॼे ॻोठ जे साम्हूं मां तव्हांखे ज़मीन लिखी थो ॾियां। अचो, असांखे सुकून घुर्जे, दौलत न। असांखे मोहबत घुर्जे, अना नफ़रत न। जे सांवरे ज़ुल्म खे दोहरायो आहे न, त पोइ ज़ुल्म खे मोह ॾे ऐं ॾिसे त कीअं रणनि ते इंसाननि सां गॾु राजूं रणंदियूं आहिनि। बस 2-3 ॾींहं छॾियो, इहा ज़मीन असांजे खाते में हूंदी। उन जे लाइ असांखे कुझु बि करणो पियो त कंदासीं। बाबा तव्हां अञा ताईं परेशान आहियो। लॻे थो त तव्हांखे कंहिं ते एतबार न आहे। दी साहिबा अॼु 12 तारीख़ आहे, विच ते सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं बचियो आहे। नींद जा आसार घटि पिया नज़र अचनि। मां तॾहिं परेशान आहियां। मूंखे उन जोधीअ ते यकीन आहे जेका सींध ते हथ रखी वई आहे। मुंहिंजे अंदर जे पिंजरे में बंदि थियल पखीअ खे हिन वेल तड़प आहे उॾाम करण जी। पर थी असां कारीगरनि जे विच ते आहियूं। जेकॾहिं उन्हनि खे का खुणक पई, राति ई तुंहिंजो हक़ बख़्शराए छॾींदा। न बाबा, ईअं न थींदो। जेकॾहिं ईअं थियो त मां ज़हर खाई छॾींदसि, पर ईअं उन्हनि खे करणु कॾहिं बि कोन ॾींदसि। इहा ख़ुदकुशी आहे। मां लिखियलु पढ़ियल आहियां बाबा। ॾाढ सां जंग कंदसि, पोइ भली सवे कूंदर ऐं ज़ुबैर जहिड़ा वॾेरा छो न हुजनि। तूं न्याणी आहीं अमर, हू सोरावर आहिनि। भोरा भोरा करे छॾींदई ऐं मूंखे बि मारे छॾींदा। बाबा म्याण में तलवार पयल आहे त चुप। जेकॾहिं हिन ॿाहिरि निकिती त सवे कंध वढे छॾींदी। औरत तलवार आहे, ख़ामोश त ख़ामोश। जेकॾहिं हिन आवाज़ उथारे त पड़ाॾनि में दुनिया खे ॿोड़ो करे छॾे। मूंखे यकीन आहे त साइण मुंहिंजे सत्र जो मान रखंदी। रब करे ईअं ई थी। ईअं ई थींदो बाबा। कल थिड़ियल वॾेरनि खे अहिड़ी त चमाट लॻी आहे जो ज़ोराबाद जा माण्हू सदियुनि ताईं उनखे यादि रखंदा। उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे त सोरठ जो जीअर मरण 70 जे अबोज माण्हुनि जे लाइ आहे। साइण हाणे ज़िंदगी भर अहिड़ी किरियल हरकत कंहिंसां कोन कंदा। जेको पसंदि तव्हां उन्हनि सां कयो आहे न, उहो गार खां बि वधीक आहे। अदी सोरठ हिकिड़ी ॿी ख़बर पई आहे त साइण सिंधू उमिरि जो प्रोग्राम कैंसिल करे ॻोठ पहुती आहे। मां सम्झी वियसि त हू वापसि छो आई आहे। छा मतिलब साइण? सिंधू जी मूंखे ख़बर आहे त हू हिते छो न आई। हू को हिकु वॾो कदम खणण लाइ वापसि पहुती आहे। तव्हांजी ॻाल्हि सही हूंदी साइण, छो त असांजो सिर्फ़ु राज न पर शमशीराबाद जा बि माण्हू इहा ख़बर रखनि था त 70 वारा असांजा ई आहिनि। मूंखे साइण जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। उमिरि ते न वञणु, वापसि अचणु, इहो बि त अति गुनाह आहे। हू जीअं सूरत में न वई आहे ऐं हुनजो मुना न अचणु, हुनजी का वॾी सोच आहे।
सिंधु खे कंहिं ॿुधायो हूंदो त सतरपुर जा हालात सही न आहिनि। हिते केतिरी बाहि भड़के असांजो वेठा आहियूं साइण, ऐं हुते असांजा कंधार मेंद्रो ऐं हालार मौजूद आहिनि। सर्वेज जी अदी। तूं शमशीराबाद वञी ख़बर लई आ, सिंधु सां मिली अच। जी अदी, मां हाणे ई थो वञा। उतारो जो ख़ैर। हा हबीब, कर ख़बर राति तव्हां छा ॾिठो? बाबा साईं, कमदार ऐं शमन वारनि खे राति बुरी हालत में ॾिठोसीं। इहो मतिलबु नाहे, ॿियो छा ॾिठो तव्हां? साईं, हुननि जे हथ में हिकिड़ी कुती हुई जंहिंखे सोन जा अघ पातल हुया। बस, वधीक कुझु बि न चइजो। ईअं सम्झो त तव्हां कुझु बि नाहे ॿुधो। जेकॾहिं ॿिए कंहिंखे बाफूर बि पई त पोइ तव्हां पाण सम्झो था। जेकॾहिं कंहिं बि ॻोठ जे माण्हूअ इहो कंहिंखे ॿुधायो आहे या किथे ज़िक्र कयो आहे त टंगे छॾींदोसांव। बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र थियो, तव्हीं असांजा मालिक आहियो, तव्हांजी इज़त असांखे प्यारी आहे। पर साईं, ॿियनि बि त इहो लॻा ॾिठो आहे न। असां ग़रीब आहियूं, असां न सम्झो। बाक़ी साईं, असांजी ज़बान बंदि रहंदी, छो त अव्हांजो मर्तबो असांखे पंहिंजी इज़त खां प्यारो आहे। ॻोठ में जेको बि इहो ज़िक्र करे उनखे टंगे खणी अचो, इहो मुंहिंजो हुकुम आहे। तूं माण्हू वठी उन कुतीअ जी ॻोल्हा कर, जिते बि नज़र अचेव न बंदूक खणी मारे विझोसि। अरे सर, असां बि वञूं? हा वञो। असां पाण तुझूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भली यार आए तुझूं लख भलायूं, भली यार आए तुझूं लख भलायूं। असां पाण तुझूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुझूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं। वाह, छा सांग आहे। प्रोफेसर शमसदीन, अवां हिते कीअं? प्रोफेसरी ख़तम, छोड़ो शमसदीन। वे वे। छा मतलब? यार भुंगर, हफ़्तो अॻु रिटायर थियो आहियां। मां सम्झां थो त अञा तव्हांजा कुझु साल हुया। बसि भुंगर खां न घणो ई लोचियोसीं। हाणे चयमि त ज़िंदगी कुझु आज़ादु गुज़ारिजे। अॼु दिलि घुरियो, तव्हां न हलियो आयुसि। मोस्ट वेलकम। यार भुंगर, तोखां हिकिड़ी शिकायत अथमि मूंखे। पाण वेरी सॉरी चवंदासीं। वेरी सॉरी जी ॻाल्हि न आहे। असुल में मां जीअं ई कार तां लथुसि न, साम्हूं होटल ते इंतिहाई बेहूदा शाइरी ऐं गीत हली रहिया हुआ। छा मुंहिंजे शमशेराबाद में बेहूदा शाइरी? लॻे थो त न्याणियुनि जो गुज़र बि उतां ई आहे, छो त गर्ल्स हाई स्कूल साम्हूं हो। यार भुंगर, सच पुछी पाण खे ॾाढो शौक़ु लॻो। बसि अॻिते ईअं न थींदो। हिन होटल वारे जी पहिरीं बि मूंखे शिकायत मिली हुई, पर मूं सोचियो त ग़रीब आहे, कहिड़ो हिन ते दॿाउ रखां। ख़ैर, धीअ सिंधु, हालार, मेंद्रो, भला इन्हनि मां को नज़र न पियो अचे? शमसदीन, धीअ सिंधुअ जी तव्हांखे ख़बर आहे, उहा वॾी सोच ऐं सम्झ रखण वारी छोकिरी आहे। इहो त मां ॼाणां थो, पर मूं वटि त पढ़ी आहे। बसि इहो सम्झ त लतीफ़ सरकार जी ॿोली ऐं हिननि पुराणियुनि रस्मुनि खे जीआरे पई। ॿिन्ही सरतियुनि हिकिड़ो वचन कयो आहे त पुराणी सिंध जी रिवायतुनि खे तब्दील न कंदियूं, या त सुठी सोच आहे। पंहिंजे अबाड़नि जूं काफ़ी रीतूं तब्दील थी वियूं आहिनि, पर यार उन्हनि जो डिफेंस करण बि ज़रूरी आहे। यार शम्स, मूं त तोखां पुछो ई कोन, छा हलंदो? यार मां वरी कहिड़ो वञा पियो, हिते ई आहियां, घणो खाईंदुसि। जहिड़ो के मखण माखी, सागु बुसरी, यार ॾुध लसी, बाजरे जी मानी,
जोर जो चलो ॿियो त ॿियो पतरो भत बि खाईंदोसांइ सो बि खीर सां। खोड़ यार खोड़, इहे त हर वक़्तु असां वटि मौजूदु आहिनि। हींअर ई घुराए था वठूं, दिलि छो लाथी अथई? न यार अब वारो करे। सुभाणे ॻोठ वारा मयार त न ॾींदा न, त असां सां ॾुख न वञे। अबा पाड़े वारनि खे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, जिगर त उहो जलंदो जिथे बाहि ॿरंदी न मुंहिंजा बा। मां इहो हरगिज़ थियण न ॾींदुसि। अदा साईं, असां सोरठ जो संग घुरियो, उन्हनि बीण ते असांखे गार ॾिनी आहे। विच ॻोठ में वॾेरनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण, अबा इहा त सिधी सही दुश्मनी आहे। अम्मा दुश्मनी त हू मूंसां करे चुका आहिनि। इहा ॻाल्हि ॻोठ वारनि कंहिंखां लिकियल आहे छा? सुभाणे ॻोठ वारा मयार त न ॾींदा न, त असां सां ॾुख न वञे। अबा पाड़े वारनि खे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, जिगर त उहो जलंदो जिथे बाहि ॿरंदी न मुंहिंजा बा। रब करे अहिड़ी चिणग न उथे अबा जिथे बाहि जो ढेर थी वञे। चाची तव्हां त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो, तव्हां त वॾा आहियो ऐं असांखे दिलासो ॾियो। अम्मा कहिड़ो दिलासो ॾियो? अम्मा सभु सम्झी थी जेको थियणो आहे। हिते त हर कंहिंखे घाव मिलिया आहिनि। साहिबा, ससुई, कोमल ऐं हीर सां जेको हशर थियो, इहा कंहिंखे ख़बर न आहे। ही आहे ॻोठ जंहिंमें असां ज़िंदगी गुज़ारियूं पिया। अम्मा जीजा मां सभु कुझु विञाइण लाइ तयारु आहियां। जेको मुंहिंजे जिगर जो टुकड़ो अचण वारो आहे न, बसि उनखे सहाए नथो सघां। रब ते भरोसो रख बा, हू ॾाढी ज़ात आहे, उहो असां सभिनीनि जी हिफ़ाज़त कंदो। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर बा। असां जो तोसां गॾु आहियूं, हर ॾुख सुख में तोसां गॾु हूंदासीं। तव्हां ई त आहियो जिन खे मां पंहिंजो हौसलो थो सम्झां। अबा मूं मां जी दुआ तोसां गॾु आहे, तोखे कॾहिं बि कुझु न थींदो। मौला चङाई कंदो अम्मा, चङाई कंदो। ज़ोहराबाद वारो, मुंहिंजी तव्हां सां न का दुश्मनी आहे, ना ही वैर आहे, ऐं न ई वरी मां साहिबा खे पढ़ायो पई वञा त ही का कुंदर ख़ान जी माइटियाणी आहे। तव्हां सच था चयो साईं? हाणे त असांजी पाई जेतिरी बि इज़त न रही आहे। सॼे राज जा माण्हू असांजे मथां खिली रहिया आहिनि। अदा साईं, इहा बराबरि मूंखां ग़लती थी आहे। मूं वञी सलाह खां सवाइ इहो कमु कयो। चवंदा आहिनि इज़त वई जान बची, इहो बि शुक्र आहे। पर असुल ईअं आहे न, इज़त जी लॼ खां मथे सिर बि न हूंदा आहिनि। घणी ख्वारी थी आहे, हाणे त मूं खणी राज में वञण जहिड़ा बि न आहियूं रहिया, रुगो तव्हांजे करतूतनि जे करे। हाकिमज़ादी, जंहिंजे नाले खां जानवर ऐं पखी बिटिजी वेंदा, उहो कुंदर मुंहुं खणी ॻोठ में नथो निकिरी सघे। अदा साईं, इहो सभु कुझु साहिबा जे हक़ बख़्शराई में थी वेंदो। साॻियो ई ॾका, साॻियो ई दबदबो। हिकु बेवसी मजबूर छोकिरीअ मथां पंहिंजो ज़ुल्म बरक़रार रखणु, इहा बुज़दिली आहे ज़ुबैर ख़ान। अदा साईं गज़ब थी वियो। अदा साईं छा थियो बाबू? साहिबा जी शादी मेंदरे सां थी वई। वॾेरी सिंधू ख़ुदि शादी कराई आहे। छा थो चवीं बाबू? मां सही थो चवां अदा साईं। वॾेरी सिंधू साहिबा जो निकाह विझी अमीर बख्श खे बि पाण सां गॾु वठी विया हूंदा। अदा ईअं न थींदो बाबू। मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे ॻोठ मां मुंहिंजी माइटियाणी परणाए वेंदा। मां इहो हरगिज़ थियण न ॾींदुसि। अदा साईं, असां सोरठ जो संग घुरियो, उन्हनि बीण ते असांखे गार ॾिनी आहे। अदा साईं सुभाणे राति साहिबा जो असां हक़ बख़्शरायूं आहे। इहा हिकु गहरी चाल खेॾी वई आहे असां सां। जंहिं बि इहा हरकत कई आहे, उन जो नस्ल न रहंदो। कुंदर खान जे घर में अची उन जे मथां चढ़ाई कई अथनि। इहो कमु ॿियो केर बि नथो करे सघे।
अमीर बख्श करे सके तो मां पेरन खां वठी मथे ताईं उन जी खल लाहे छॾींदुसि। इहा तव्हांजी भुल आहे। जेके दुश्मन जे घर अची तव्हांजी माइटियाणी परणाए वञनि उहे बि का ताक़त खणी आया हूंदा न। त पोइ उन्हनि सां जेको हशर थींदो दुनिया ॾिसंदी, दुनिया दौलत सां गॾु उन्हनि जूं रड़ियूं ॿुधंदी। जानवरनि खे चओ त हथियार खणनि, रस्ते ते रत मारणो आहे। ओए अदा अचो, देर न कयो, अचो। वाह मुंहिंजा रब, वाह तुंहिंजो इंसाफ़। हाणे त मुड़ुसनि जूं वायूं ई बताल थी वयूं आहिनि। मुंहिंजा अल्लाह तूं साहिबा जो हामी थी जा। मां हिकु औरत आहियां। सिंध जी ॼाई साहिबा खे इन करे कुंवार करे वठी थी वञा त कुझु रस्मनि जे वर हिन बेवस न्याणी खे चाढ़ियो पियो वञे। इहा हक़ीक़त आहे वॾेरी, तव्हां सॼो सच था चओ। के न्याणी जो हक़ बख़्शिराइण के औरत जी तज़लील आहे, इंसानियत जो क़त्ल आहे ऐं जेको शरई तौर ते मना आहे। रात हुजे या दरतती कंहिं बि मासूम न्याणी जो हिकु बि लुड़क हिन धरती ते किरियो त मां उहा धरती ट्रामो करे छॾींदसि। छो जो औरत जो बि ओतिरो ई हक़ आहे जेतिरो तव्हां मर्दनि जो आहे। बेशक साईं। ऐं ॿुधाए छॾिजो पंहिंजे कुंदर ख़ान त तुंहिंजे तर में कंहिं बि न्याणी सां नाइंसाफ़ी न थिए, न त इहो सिंधु दरिया जी वीर जीअं मोटींदी जंहिंखे सवें कपर रोके न सघंदा। मुंहिंजो बसि इहो ई अर्ज़ु हो तव्हांखे, का ग़लती थी वई हुजे त हथ ॿधी माफ़ी थी घुरां। कंहिंजे बावर ते हितां कुंवार परणाए वठी थी वञे। हाँ, ख़ुशियूं घणियूं ई थियूं, हाणे गोलियूं हलंदियूं, गोलियूं।
वडेरी सिंधु तोखे अज तुझी बदकिस्मती मुझे सामने आने छड़ियो। हिन वक्त जेके वाक़ा थींदा केर भी न बुधी सघंदो। एतिरो हिसाब आहे तव्हां जंहिंजो काथो नथो करे सघिजे। ऐं इहो सॼो हिसाब किताब हिते जो हिते चुक्तू कबो कंहिंजे बावर ते हितां कुंवार परणाए वठी थी वञे। हाँ ख़ुशियूं घणियूं ई थियूं, हाणे गोलियूं हलंदियूं गोलियूं। तुंहिंजी मर्ज़ी घणी हली, हाणे जेकॾहिं हलंदी त गोली हलंदी। ऐं पोइ बारूद जी बोझ केतिरा ई साल हितां कोन वेंदी। सदियूं थी वयूं आहिनि ज़ोहराबाद में का अहिड़ी मां न आहे ॼमी जेको पुटु ॼणे ऐं हू सिंधुअ जे साम्हूं थिए। कुंदर खान जेकॾहिं असां मां कंहिंखे बि रहड़ आई त मां हू जंग दोहराईंदसि जंहिंमें मूं तव्हांजूं मुंडियूं कपियूं हुयूं। जॾहिं हथियारनि जा मुंह खुलिया न त पोइ ॻणींदी रहिजांइ त लाश केतिरा किरिया आहिनि। अहिड़ी भुल न कजी कुंदर खान, तुंहिंजे ॻोठ जो कब्रिस्तान एॾो मोकिरो न आहे जंहिंमें तूं पंहिंजा माण्हू दफ़नाए सघीं। सुञाण मूंखे, आऊं महेंद्रो आहियां, महेंद्रो। इहो सच अथई, मता हथियारनि जे ज़ोर ते इहो सम्झी त असीं कमज़ोर आहियूं। ऐं हा, हिकु ॻाल्हि इहा बि यादि रखजांइ त जेके सिज जी निटहण में कुंवार परणाईंदा आहिनि न, उहे डूंगर हूंदा अथई, डूंगर। हिन न्याणी जे हथनि जी मेहंदी जो कसम, जेकॾहिं हिकिड़ी बि गोली जो आवाज़ मूं ॿुधो त तुंहिंजे ॻोठ में मातम हूंदो ऐं ही ॼञ रक्स कंदे पंहिंजे माॻनि ते मोटींदी। इहो बि तमाशो ॾिसणो पियो। रस्ता सोड़ा ऐं मंज़िल डिघी आहे, ख़बर न आहे त अॻिते अलाए छा थिए। हिन वक़्तु ज़ोहराबाद में ज़िलज़िलो हूंदो। कुंदर खान जी पग अंधारी में उॾामंदी हूंदी, जंहिंखे ज़ोहराबाद जा माण्हू ॾिसी टहक ॾींदा।